सिंधु दरिया में चाड़बाद गंबड़ तालुके जे रिपड़ी बहारो राजदेरो ऐं अगड़ा वारनि इलाइक़नि भरिसां कचो टियों भेरो ॿुॾी वियो आहे ऐं पाणीअ जो बचाव बंधन ते दबाव वधी रहियो आहे, जंहिं सबबि सवें ॻोठ 47 स्कूल 5 थाणा ऐं फसल पाणीअ हेठि अची विया आहिनि, जॾहिं त रहवासियुनि जो पके सां ज़मीनी रस्तो बि कटिजी वियो आहे। कचे में ॿोॾि अचण सबबि पाणीअ जे घेरे हेठि आयल ॻोठनि में लाल कुंभर म्याणी, मोहम्मद हसन ख्वाजा, शफी मोहम्मद शाहणी, जलाल मंगणे जो, गुलू सियाल, मिठल जागीरानी, खावंद ॾिनो नारे जो, कुड़िया, खरलाबाद, फुल्लू, मुलांजा पिड़, पुनल खान कोराई, अब्दुल्ला जोध, ॻोठ इब्राहिम जोध, खानड़ नारे जो, ॻोठ मोहम्मद साले खोड़ो, आचर जतोई, उस्मान नारे जो, खालिका ॾिनो, रांझन कलोड़ो, आदम खान कलोड़ो, अली मुराद, सादिक कलोड़ो, खरलाबाद, केटी फतू सियाल, केटी जहिड़ा, जिंजण, मलीर खोड़ो, केटी मुमताज भुट्टो, केटी खोड़ो, केटी खरल, इमदाद शंबाणी, ॻोठ आज़म खोड़ो, तस्लीम खोड़ो ऐं कायम खोड़ो समेत सवें ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। कचे में ॿोॾि जो पाणी अचण सबबि गंबड़ तालुके जे कचे में ॿोॾि हेठि आयल इलाइक़नि में क़ाइम 47 सरकारी स्कूल आरज़ी तौर ते बंदि कया विया आहिनि, जंहिं सबबि मुतासिर स्कूलनि जे सवें शागिर्दनि ऐं नियाणियुनि जी तालीम सख़्तु मुतासिर थी रही आहे, जॾहिं त कचे में क़ाइम 5 थाणा, सादिक कलोड़ो, गुलू सियाल, फुल्लू, महबूब कलोड़ो ऐं लांडियूं बि पाणीअ जे घेरे हेठि अची विया आहिनि। पुलिस थाणा त आरज़ी तौर ते बंधन ते क़ाइम कया विया आहिनि। कुझु माण्हू चौपाई माल ऐं ज़रूरी सामान समेत पंहिंजी मदद पाण तहत महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल थी रहिया आहिनि ऐं केतिरा ई माण्हू अञा फाथल आहिनि। इंतिज़ामिया दावाऊं त वॾियूं पई करे, पर किथे बि माण्हू या चौपाई माल जे रहण लाइ कैंपूं क़ाइम न थी सघियूं आहिनि ऐं न वरी फाथल माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल करण लाइ ॿेड़ियुनि जो बंदोबस्तु कयो वियो आहे। गुज़िरियल 1.5 महीने खां दरिया में मुसलसल ॿोॾि अचण ऐं बरसाति सबबि कचे में मलेरिया, डायरिया, ख़ारिश ऐं ॿियूं चमड़ीअ जूं मुख़्तलिफ़ बीमारियूं पिणु पखिड़िजी वयूं आहिनि। बचाव बंधन ते त मेडिकल कैंपूं क़ाइम कयूं वयूं आहिनि, पर उन्हनि ताईं पहुचणु ॾुखियो आहे। पाणी सबबि रोड रस्ता ॿुॾण ऐं घारा लॻण सबबि शहरनि सां तोड़े ॻोठनि जो हिक ॿिए सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। होॾां सिंधु दरिया में ॿोॾि अचण खां पोइ हेल ताईं 3 इंसानी जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। सादिक कलोड़ो ॻोठ में 3 वरनि जो मासूम नींगर ॿुॾी फोत थी वियो हो, जॾहिं त पेशे मां पिणु पाणी में नांग जे कखण सबबि फोत थी वियो हो। ॻोठ सालिया जा पिण में पिणु धन्नार नींगर ॿुॾी फोत थी वियो हो। रिपोर्ट नाज़िम जामड़ो, कोशिश डिजिटल गंबड़।